ॾंद हाज़मे जे पहिरें मरहले जे तौर ते कमु कंदा आहिनि। टुटल ॾंद या उन्हनि जी ख़राब सिहत चॿाड़ण जी सलाहियत खे मुतासिर कंदी आहे ऐं हाज़मे जे ॿियनि उज़वनि ते भार विझंदी आहे। ॾंद किरण जे नतीजे में महारुनि जे अफ़ाल, सलाहियत ऐं मुंहं जी ज़ाहिरी शिकिल मुतासिर थींदी आहे। ॿिए पासे जेकॾहिं ॾंद ऐं उन्हनि जे चॿाड़ण जी सलाहियत मज़बूत हुजे त खाइण जो अमल, उन जे हाज़मे ऐं खोराक खे जज़ब करण जी सलाहियत बहितरीन थी वेंदी आहे। मज़बूत ॾंदनि लाइ जेकॾहिं ॿ कम मामूल बणाए वञनि त न रुॻो हाणे पर पोढ़ाइप में बि ॾंदनि जी मज़बूतीअ खे क़ाइमु रखी सघिजे थो। अॼुकल्ह घणा माण्हू सहूलियतुनि लाइ मेवनि ऐं भाॼियुनि जी रस खे तरजीह ॾींदा आहिनि, पर ॾंदनि जी सिहत खे बरक़रार रखण लाइ मेवनि खे सिधीअ रीति कटण ऐं चॿाड़ण घणो ज़रूरी आहे। हिकु पुराणी चवणी आहे त हरकत कंदड़ दर खे कॾहिं बि उॾही नाहे लॻंदी ऐं वहंदड़ पाणी कॾहिं बि ख़राब नाहे हूंदो। अहिड़ीअ रीति ॾंदनि खे मज़बूत रखण लाइ उन्हनि जी हरकत ज़रूरी आहे ऐं उन करे सभ खां सवलो तरीक़ो पंहिंजे ॾंदनि खे खोलींदा ऐं बंदि कंदा रहो। अहिड़े अमल सां ॾंदनि में मौजूदु खूरदबीन ज़रड़ा ॻोहिजी वेंदा आहिनि ऐं ॾंदनि जी सफ़ाईअ में मदद मिलंदी आहे। रोज़ सुबुह जो 36 भेरा ॾंदनि खे खोले बंदि करण वारी आदत पोढ़ाइप ताईं ॾंद मज़बूत करण में वॾो किरदारु अदा कंदी आहे। इन खां सवाइ हिकु मुरकिब बि आहे जंहिंखे डाइवर्सिफोलियस पॉपुलर रेसिन पाउडर चयो वञे थो। इहो शफ़ा ॾींदड़ ख़ासियतूं रखंदड़ पाउडर आहे जंहिंखे वणनि जी रस मां तयारु कयो वञे थो। पर जेकॾहिं इन खे कुझु ॿियनि शयुनि सां गॾाए सन्हड़े पाउडर जी शिकिल ॾिनी वञे ऐं ॾंदनि ते लॻायो वञे त पोढ़ाइप ताईं ॾंद पंहिंजी असुलु हालत में बरक़रार रखी सघिजनि था।